नाज़रीन, मेहड़ मां अली अहमद हालो जी रिपोर्ट मुताबिक़ 4 ॾींहं अॻु फायरिंग में ज़ख़्मी थियल पोरत नौजवान असदुल्ला मेमण जे केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ अॼु प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी ज़ख़्मी नौजवान जे भाउ प्राइमरी उस्ताद हबीबुर रहमान मेमण, पेठे अलिफ ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी जमील आफ्ताब जतोई ऐं जमात अहल सुन्नत जे अॻवान हाफ़िज़ मंज़ूर चांडियो कई। एहतजाज कंदड़नि जवाबदार रियाज़ चांडियो, सदाकत चांडियो, नज़ाकत चांडियो, काशिफ़ चांडियो ऐं ॿियनि संदन दुकान ते हमिलो करे संदनि भाउ असदुल्ला मेमण खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे, जेको हिन वक़्तु लाड़काने अस्पताल में इलाज हेठि आहे। हिन इल्ज़ाम हयो त केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे ऐं मुतासिर ख़ानदान खे मुसलसिल धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। एहतजाज कंदड़नि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधीक वधायो वेंदो।